अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु। सुभान अल्लाह। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द कतबना फ़िज़्ज़बूरि मिन बअदि ज़िक्रि अन्नल अर्द यरिथुहा इबादियस सालिहून। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला अजमईन। स्टेज ते जलवगर अहले सुन्नत जा जलीलुल कदर उलमाए किराम सादात इज़ाम हुफ़ाज़े किराम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो, अज रबीउ सानी जी 11 तारीख़ जी रात आ। हिन महीने जी ऐं ख़ुसूसन हिन रात जी निस्बत पीरन के पीर दस्तगीर महबूब सुभानी सोने अब्दुल कादिर जीलानी दा। दुनिया में अणखुट लातादाद बुजुर्ग वली गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल उजबा नुकबा वली अल्लाह जा नवाज़ल बरगुज़ीदा बाना थियन पिया ऐं क़यामत ताईं थींदा। वलियन जो छेव नाहे, वलियन की कोट नाहे। कल भी वली हुआ, अज भी वली आहिन, क़यामत ताईं वली थींदा रहंदा। लौल सालिहून लहलक तालिहून। जे अल्लाह वारा नव जंत बदकार बर्बाद थी वजन, हलाक बणजी वजन, पर अल्लाह वारा अज भी आहिन। सुभाणे हुंदा वलियन की खोट नाहे, पर सभिनी वलियन में बगदाद वारे जो शुमार इए आ, उन जो निज़ारो इए आ जे नबियन में मदीने वारो साईं मिरवार। सभिनी सुभान अल्लाह न चई। अञा दिल खोले चओ। मूंखे ख़बर पए त मेहड़ वारा जागो था पिया। अज सोने दस्तगीर जो शान ॿुधाईंदो साईं थक लही वेंदई। दिल के हाज़िर करे, कन भी मूडे, दिल भी मूडे, अखियूं भी मूडे, पोइ वही शान वलियन जो। प्यारा दोस्तों, वलियन में कुतुबन कलंदरन गौसन में बगदाद वारे साईं जो मकाम इए आ जी पूरे नबियन की जमात में मदीने वारे साईं जो नालो निर्वाह। पीर जे तरफा हसनी सैयदा, अमर जे तरफा हुसैनी सैयदा। साईं जो इसमें गिरामी है अब्दुल कादिर। नकब तमाम घणा आहिनि, बेशुमार नकब आहिनि, पर नालो साईं जो है अब्दुल कादिर। साईं जो नसब नामो यार पुश्तुन सा सोने मौला अली सा मिले। खातून जन्नत फातिमत ज़हरा ऐं मौला अली जे ज़रिए मिठे मोहम्मद करीम जी ज़ात। अमर जे पारा यारहनि निस्बतुनि सां पीराने पीर जो शुजरे नसब
सैयदा खातून अतहर फातिमत ज़हरा का थींदो, मौला अली का थींदो, मदीने वाले साईं सां मिले। वो सैयद जेको अपे जे तरफा भी सैयद हुजे, अमर जे तरफा भी सैयद हुजे, उन्हें के सरबुआ नजीब तरफैन, यानी नानक भी सैयद, दादन भी सैयद। सुभान अल्लाह। इहो शरफ मुझे सोने सैयद अब्दुल कादिर जीलानी के मिलियो। मुझा दोस्तों, जीलान असल में लफ्ज़ है गीलान, काफसा बगदाद वडो शहर इराक जो, बगदाद का कुछ मुफासलो परे बहरानी जो नंढड़ो ॻोठ जंहिंजो नालो आहे गीलान। अरबी में गाफ ना है, अरबी वारा गाफ के जीम पढ़ंदा है, अरबी वारा मिस्र वारा वरी अजीब ॻाल्हि, जीम के गाफ पढ़ंदा है। अरब सऊदी वारा गाफ के जीम पढ़ंदा है। हिकिड़ो मिस्री हुजे मक्के शरीफ में कापे वटि पियो कुरान जी तिलावत करे, मां मुंहिंजे पासे में ॿुधां पियो, चयो मिनल खिन्नत वन्नास। अरे मुंहिंजो ही गाफ वरी किथों आंदी, पर हुननि जो लहजो ईअं आहे। अरबनि जे लहजे में गाफ खे चीम करे पढ़ंदा है। असुल लफ्ज़ आहे गीलान, पर अरबी में चइबो आहे जीलान। जीलान जे शहर में हिकिड़ो सैयद रहंदो, जंहिंजो नालो हो मूसा। छा नालो हो मूसा? ऐं उनखे लक़ब हुयो जंगी दोस्त, यानी अल्लाह जे रस्ते में जंग कंदो, जिहाद कंदो हो, उन जे करे उनखे जंगी दोस्त सॾिबो हो। नालो हुयुसि मूसा। उन जे घर में पैदा थियण वारो आहे सैयदना अब्दुल कादिर जीलानी। अबे जो नालो मूसा, जंगी दोस्त। उन्हें जे पीर जो नालो अब्दुल्ला, उन्हें जे पीर जो नालो सैयद यहया ज़ाहिद, सैयद हसन मुसन्ना जो, हसन मुसन्ना पुत्र इमाम हसन जो, इमाम हसन बच्चो फातिमत ज़हरा जो मौला। सुभान अल्लाह। पीराने पीर जी अम्मड़ जो नालो हो फातिमा। अबे जो नालो याद बीहंदो मूसा, जंगी दोस्त। अम्मड़ जो नालो हो फातिमा, जेका हुसैनी नस्ब सां सैयदानी हुई, नालो हो फातिमा। ऐं उन जो लक़ब हो उम्मुल खैर, यानी खैर जी अम्मा, खैर वारी, खैरात वारी, सखावत वारी। एडी सैयद ज़ाती सखियाणी हुई जो तरता को साइल खाली न मोटंदो हो। उम्मुल खैर, सुभान अल्लाह। अम्मा उम्मुल खैर हजरत पीराने पीर जी जीजल अम्मा है। अम्मा फातिमा जी जे वालिद जो नालो आहे हजरत अब्दुल्ला सोमई। सुभान अल्लाह। हजरत अब्दुल्ला सोमई वो भी सैयदा ऐं वॾो सखी आहे, आबिदा ज़ाहिदा, जेको पीराने पीर जो नानो आहे। अम्मा फातिमा जो बाबो सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो नानो हजरत अब्दुल्ला सोमई, जेको आबिद ऐं ज़ाहिदा, इहो पुटु आहे अबुल जमाल जो, उहो पुटु आहे सैयद मुहम्मद जो, उहो पुटु आहे सैयद अबू महमूद ताहिर जो, उहो पुटु आहे सैयद अबू अता जो, अब्दुल्ला जो, उहो पुटु आहे अबुल कमाल ईसा जो, उहो पुटु आहे सैयद अलाउद्दीन जो, उहो पुटु आहे सैयद अली उरैसी। सुभान अल्लाह। सैयद अली उरैसी पुटु आहे इमाम जाफर सादिक जो। पुट मुड़े ध्यान कयो, अज घणा नादान, बेवकूफ, बेअकुल सैयदना अब्दुल कादिर जीलानी के सरींदा आहिनि शेख। शेख शेख असां वटि पंहिंजे महर में भी शेख है। असां वटि शेख उन खे सरबो आहे जेको नओ मुसलमान थियो हुजे, शेख सरबो आहे उन खे, या असां वटि ज़ात आहे शेखनि जी। पर पीरान पीर खे के माण्हू चवंदा आहिनि त शेख हुयो, नओ मुस्लिम हुयो। तोखे इहा ख़बर नाहे त शेख
अरबी में शेख सरबुआ वॾी उम्र वारो, वॾे शान वारो, वॾे मर्तबे वारो मुर्शिद पीर बुज़ुर्ग वली उन्हें के अरबी में शेख मुर्शिद हुयो, शेखुल अरब वल अजम हुयो। पूरी रुई ज़मीन जे इंसानन जो त मुर्शिद पर जिन्नन जो मुर्शिद जानवरन जो हजरत अली उरैज़ी जेको समन नानो आ इने जी मज़ार मुंह ज़ियारत कई। तवज्जो आहे मुरे मुझो दोस्त आ ठट्टे में हज़रत मुल्क मुफ्ती अब्दुल रहमान मुखे चीज़ी हलो त ताके हिकड़ी ज़ियारत कराया। मुखे पहिरियों भेरो हाज़िरी जो शरफ नसीब थियो हज़रत अली उरैज़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दरबार ते साईं जी मस्जिद भी हुई, मदरसो भी हुयो। उन्हें के नजदीक कोट ॾेई बंद करे छॾियो, कोट ॾेई उन दरबार के बंद करे छॾियो। बस हेतिरो सोराख हुयो, हेतिरो नंढड़ो सोराख हुयो। उन्हें मुझो हीअं करे ॾिसबो हो साम्हूं मज़ार नज़र ईंदी हुई, पर उन सैयद अली उरैज़ी जी करामत इहा हुई जो उन सोराख मज़ा अहिड़ी सुरहान ईंदी हुई, न अतर में न सेंट में न मुश्क में न परफ्यूम। सच्ची ॿुधाया मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो, मां उहा ख़ुशबू सिंघी मोटुस 3 ॾींहंनि ताईं मुंहिंजे दिमाग़ ख़ुशबूदार सुरख, दिल मुअत्तर रही, दिल इंबिसात फरहत वारी दिमाग़ मुअत्तर रहियो हज़रत अली उरैज़ी जी ख़ुशबू वो केतिरा भेरा मुंहिंजी हाज़िरी थी, पर जॾहिं बि ईंदो हुउसि के माण्हू चवंदई त माण्हू अतुर हारिनि था, पर हालांकि अतुर हारियल न हुयो। उहा सैयद अली उरैज़ी जी करामत हुई, उन जे मज़ार मां ख़ुशबू। हाणे मां ॾिसो तुर्की में उते हिकिड़ो वली आहे, उहो बि पीरान पीर जे औलाद मथां 21 पीढ़ी में नसबनामो शुजरो लिखियल हुजे, उन जे मज़ार ते मां ज़ियारत जे लाइ वियुसि त जेको मूंखे वठी वियो तुर्क हुजे, बुज़ुर्ग हुजे, अब्दुल रऊफ नालो हुस मूंखे वठी वियो। चईंसि हाणे तव्हां ज़ियारत कई, पर हाणे अचो त हिन वलीअ जी करामत तव्हांखे ॾेखारियां। उन बुज़ुर्ग जी मज़ार तां जेको पड़ चढ़ियल हो न गिलाफ, वो गिलाफ हटाई हीअं जो सिंघियुमि ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे, अहिड़ी सुरहान मूं ज़िंदगी में न सिंघी जेका बुज़ुर्ग जे कपर जैसे जॾहिं बि तुर्की जा माण्हू ईंदा आहिनि इहा सुरहान हर वक़्त में इन मज़ार में ईंदी आहे। हज़रत अली उरैज़ी नानक में हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो नानो आहे, अली उरैज़ी जो पीर हज़रत इमाम जाफ़र सादिक जे औलाद, इमाम जाफ़र सादिक जो अबो इमाम मोहम्मद बाक़िर, इमाम मोहम्मद बाक़िर जो अबो इमाम ज़ैनुल आबिदीन, इमाम ज़ैनुल आबिदीन जो बाबो सैयदना इमाम हुसैन, जेको खातून अतहर फातिमत ज़हरा जो बच्चो, मौला अली जो बच्चो, मोहम्मद करीम जो बच्चो। पीरान पीर जो नानक को ॿुधायो भाई, ॾाॾो को ॿुधायो। वरी शादी कीअं थी इहो वाक़ियो आगमन खां ॿुधो आहे, बार बार ॿुधो आहे, पर मुंहिंजी बि दिलि चवे थी त मां ॿुधायां। दिलि हाज़िर आहे न। हज़रत अबू मूसा जंगी दोस्त, सैयदना मूसा जंगी दोस्त हिकिड़े ॾींहुं नहर जो किनारो ॾेई पिया वञनि, बुख बि ॾाढी लॻी, आबिद ज़ाहिद सैयद ज़ादो बुख लॻी आहे। नहर मां ॾिठई त हिकिड़ो सूफ़ लुढ़ंदो पियो वञे, छा सूफ़ लुढ़ंदो पियो वञे। हज़रत मूसा जंगी दोस्त वो सूफ़ खणी खाधो, सूफ़ खाई त वियो, पर सोची त यार सूफ़ त खाधुमि, पर अलाए कंहिं यतीम जो हो, कंहिं बेवा औरत जो हो, अलाए हलाल हराम जायज़ नाजायज़ मां कीअं खाधो, बिना मोकल जे, बिना ख़र्च, बिना क़ीमत अदा करण जे मूं कीअं खाधो। अचे ख़ुदा जो ख़ौफ़ थियो, अल्लाह जो ख़ौफ़ थियो। सोचई त हाणे ने सूफ़ जो मालिक ॻोल्हियां, उनखे पैसा अदा कयां या माफ़ी वठां। पोइ उन नहर जाॾो वहंदी पई अचे, उहो वाकुड़े वारो पासो वठी हलियो, महिलनि जा महिल पंधु कयईं, तव्हांजो हिकिड़ो बाग़ सूफ़नि जो नज़र आयो, वणनि जूं टारियूं उन नहर ते झुकियल हुयूं,
समझी वियो त इन चाहे ता इहो सूफ़ किरियो आ जेको लुड़ंदो आयो खाधो आ पुछा कई अबा ही बाग कंहिंजो जो सैयद ज़ादो अबू अब्दुल्ला सोमई उन जो इहो बाबा हज़रत मूसा जंगी दोस्त पुछाए उन मर्द वट पहुतो साईं मां गीलान जो सैयद आहियां अवां वटि आयो आहियां मूंखे हिकिड़ी ग़लती थी वई आहे जो सूफ़ लुड़ंदो पियो वञे उहो सूफ़ मूं खाधो आहे पर हाणे मां ख़ुदा खां डिॼां थो अल्लाह जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदुसि भेड़ वारा पुछ सुधी ठगी खाई बरावा माल खाई वे पराई मिलके तू फलाए वे कदे ओगराई कोन नहीं कदे न सोचई त हलाल तो खावा या हराम तो खावा जायज तो खावा या नाजायज तो जे घर में रिश्वत जो पैसो अचे जे घर में ब्याज जो पैसो अचे जे घर में हराम जी कमाई अचे घर के बदरवाजा आहिनि हिकिड़े दर मां हराम जो रुपयो अचे थो ॿिए दर मां ख़ैर बरकत मोकिलाए इन माण्हू जे रिज़्क़ में बरकत न पवंदी इन जे बचन में बरकत न पवंदी इन जे घर में बरकत न पवंदी जंहिंजे घर में हराम जी कमाई ईंदी मुसलमानो हलाल खाओ पंहिंजे बच्चन खे हलाल करो हज़रत अबू अब्दुल्ला सोमई जो ॾिठो त हे मर्द को आम माण्हू नथो लॻे हेतिरे सूफ़ जे लाइ हेॾो पंधु करे आयो आहे समझी लो त मर्दम शुनास हुयो समझी त आम माण्हू न आहे ही को ख़ास माण्हू आहे जेको सूफ़ जी माफ़ी वठण जे लाइ क़ीमत अदा करण जे लाइ आयो आहे चयो माफ़ी हीअं कोन ॾींदो साईं मुंहिंजो शर्त आहे जेको शर्त आहे मूंखे क़बूल आहे पर मूंखे सूफ़ जी माफ़ी मिले मां डिॼां थो रब जी बिलिया सरकार चई मुंहिंजो शर्त इहो आहे त मुंहिंजी न्याणी आहे उन सां तोखे शादी करणी पवंदी पर मुंहिंजी न्याणी अखियुनि खां अंधी आहे कननि खां ॿोड़ी आहे पेरनि खां मंडी आहे ॿाहुनि खां रूंडी आहे ज़बान खां गूंगी आहे उन सां शादी करी त पोइ तोखे माफ़ी मिलंदी हज़रत मूसा जंगी दोस्त सोचो त हाणे इहा जेका जंहिंखे टंगू बि कोन्हनि ॿाहूं बि कोन्हनि ज़बान बि कोन्हे अखियूं बि कोन्हनि इहा त सॼी ज़िंदगी मुंहिंजे मथां पार थी हिनखे उतारणु विहारणु खाराइणु पीआरणु सॼो मूंखे करणो पवंदो पर सोची त होॾो सूफ़ जी ॻाल्हि आहे हेॾो सॼी ज़िंदगी जो इम्तिहान आहे सोचई त अल्लाह वटि जेका सूफ़ जी पुछा हिसा अचनि जेदा मूंखे शर्त तुंहिंजो क़बूल आहे इहा न्याणी तुंहिंजी मां पढ़णु पुसि उहा सॼी ज़िंदगी मां ख़िदमत क़बूल आहे पर मूंखे सूफ़ जी माफ़ी मिले मुंहिंजा दोस्तो निकाह थियो जेॾीमहिल हुजरे में वठी वियुसि अंदर जो वञी हज़रत मूसा जंगी दोस्त ॾिसे त नौजवान छोकिरी आहे ख़ूबसूरत आहे अखियुनि खां निर्त बि रोशन आहे कन ॿुधण वारा ज़बान ॻाल्हाइण वारी हलण जूं टंगूं ॿेर बिल्कुल जिस्म साबित सही सलामत भगो किथे गलत जाइ ते अची वियो आहियां हिकिड़े सूफ़ जे करे हेॾो लोड़िया वरी जो पढ़ाई औरत ते नज़र पवंदी त कहिड़ो आख़िरत में हाल थींदो ॿाहिरि भगो पोइ ते मोटियो त दरवाज़े ते हज़रत अबू अब्दुल्ला सोमई बीठो हुयो खिली चई त पुट छो ॿाहिरि निकितो आहे चई तव्हां चओ तव्हांजी न्याणी इहा आहे जंहिंसां तुंहिंजो निकाह थियो मूं तोखे चयो पेरनि खां मंडी आहे इन जो सबबु इहो आहे त मुंहिंजी न्याणी पूरी ज़िंदगी कॾहिं बि गुनाह जे कम ते हिकिड़ी विख न कई आहे मूं चयो रूंडी आहे हिन जे करे चयो जो पंहिंजे हथ सां कॾहिं गुनाह जो कमु हिन न कयो आहे ज़बान सां मूं चयो गूंगी आहे कॾहिं ज़बान मां ग़ैर शरई ग़ैर इख़लाक़ी ममनू लफ़्ज़ इन जे ज़बान मां न निकितो आहे कॾहिं इन जे कननि बुरी गुफ़्तगू गानो रिकॉर्ड न ॿुधो आहे ही उहा पाक दामन मुंहिंजी न्याणी आहे इहा तुंहिंजे निकाह में सुभान अल्लाह इहा हुई बीबी फातिमा साहिब हज़रत अबू अब्दुल्ला सोमई जी न्याणी जेका सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी अमड़ जी जल फणजण वारी आहे अबो हेॾे तकवा परहेज़गारी वारो अमड़ हेॾे शान वारी त पोइ बच्चा बि अब्दुल कादिर जहिड़ा
सुभान अल्लाह बच्चन के हलाल खाराइंदे त बच्चा तुझा साले थींदा फरमा बरदार थींदा मुझा दोस्तों हिजरी सन हुयो 471 सन हुयो यार कहां भी याद कयो केड़ो सन हुयो 471 यानी तकरीबन पौना 500 साल गुजरी चुका हुआ नबूवत जी हिजरत के 471 साल सन हुयो जॾहिं हजरत सैयदना मूसा जंगी दोस्त जे घर इने अम्मा साईं फातिमा जे बतन पाक मजा रमजानुल मुबारक जी पहली तारीख जो केड़ी तारीख रमजानुल मुबारक जी पहली तारीख बचड़ो जाओ जेको चंद्र जेड़ो सोहणो हुयो सुभान अल्लाह जेड़ी सूरत सोहणी जेड़ो निहारण सोहणो जेड़ो उन जो कद काठ सोहणो रंग रूप सोहणो उन जो जमण सा मुरकन रमजान दी पहली तारीख मिलादत थी पुट जेन मरे बच्चो जमंदो आ न अमर जीजल छाती असा लाए थन पेश कंदी आ त बच्चो चुस करे दई खीर वठंदो आ जेन मरे अमर पंजे बच्चे अब्दुल कादिर के सीने सा लातो पंजी थन पाक पेश कई पर बच्चे थन न वरते सुभान अल्लाह कोशिश अल्लाहु अकबर अब्दुल कादिर जीलानी मुंह मुबारक खोलियो अमर जी थन पियण शुरू रात जो जेरी मल खीर प्यारे खीर पिए ॾींहं जो प्यारे त न पिए पूरे जिलान जे सैयदन में ॻाल्हि मशहूर थी वई त अब्दुल्ला सोमई जो ॾोटो ऐं हज़रत मूसा जो बच्चो ॼमंदे ॼाम पैदा थियो आहे जेको ॼम सां ॾींहं जो रोज़ा रखंदो रमज़ान जे ॾींहंनि में थञ न पीअंदो आहे खीर न पीअंदो आहे रात थींदी आहे सिजल थिए खां पोइ अफ़्तार कंदो आहे सहरी कंदो आहे पर ॾींहं जो अब्दुल कादिर जीलानी रोज़े में गुज़ारी सुभान अल्लाह ॼमंदे ॼाम जेॾी महिल साईं जन छोरड़ा समझ जेड़ा वॾड़ा थिया त मदरसे में छॾियूं जेॾी महिल मदरसे में अचनि त ग़ैबी आवाज़ मलाइकनि जो आवाज़ पियो अचे ए शागिर्दो ए तालिबो परे हटी वञो अल्लाह जे वलीअ जे लाइ चाहे कुशादी कयो हिक जेॾे में हिक जेड़ा संगती चवण लगा अब्दुल कादिर अॼु हल त रांदि था खेॾूं पुट ॿारनि जी आदत आहे रांदि खेॾण ॿार चवण लगा त अब्दुल कादिर हलिया रांदि था खेॾूं जेॾी महिल हज़रत अब्दुल कादिर जीलानी ॿारनि सां गॾिजी अञा ॾिखूं हलियो त साॻियो ठकी पई अचे छा ॻाल्हायो ठकी पई अचे उन ठकीअ सिपाने हाल सां ॻाल्हायो अले हाज़ा खुलिक़्त अम बिहाज़ा उमिरत अब्दुल कादिर छा तोखे रांदियुनि जे लाइ पैदा कयो वियो आहे या रांदियुनि जो तोखे हुकुम ॾिनो वियो आहे अब्दुल कादिर तूं रांदियुनि जे लाइ पैदा न थियो ई उम्मत जा ॿार तोखे सुभान अल्लाह उम्मत जा ॿार तोखे संभालणा आहिनि ओ अब्दुल कादिर तूं रांदियुनि जे लाइ पैदा न थियो आहे तूं उम्मत जी रहबरी ऐं रहनुमाई जे लाइ रब तोखे पैदा कयो सुभान अल्लाह मक़सद मदरसन में पढ़िया दीन जो इल्म पढ़िया हालांकि जब के जाम हुआ सुभान अल्लाह गरीबन देने के बंद कर मुझा जाने सुभान अल्लाह के खातिर आया हूं हींअर मोबाइल खोले वेंदो तो असांखे छो था घुरायो अल्लाह अलाह मदीनो ॾेखारींदो घणी खंड मजलिस ॿुधो पोइ अञा मुबसा सल्लल्लाहु अलैहि ओ कयो में ज़मानो कुतबे जहानो मुझो पीर दस्तगीर महबूब
कयूम ज़मान कुतबे जहान मुझो पीर दस्तगीर महबूबे सुभान ओ मुर्शिद शामिल कुतबे रब्बानी मुर्शिद शामिल कुतबे रब्बानी बंदे बंदे थो फैज़ रूहानी अल्लाह जो एहसान कुतबे जहान मुझो पीर दस्तगीर महबूबे सुभान सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हजरत पीराने पीर महबूब सुभानी मकतब में लिया मदरसे में लिया दीन जो जोड़िया फरमाइन था दरस्तुल इल्म हत्ता सिर्फ कुतबन व निलतु सदर मिन मौलल मवाली सुभान अल्लाह। अजी चवंदा त सूफियुनि जो रस्तो जुदा है फकीरनि जो रस्तो जुदा है मुल्लनि जो रस्तो जुदा है मुल्ला वञी मदरसे में असां फकीर आहियूं असांजो मुल्लनि सां छा वञे पुट दस्तगीर ॿुधायो त मुल्लनि जो रस्तो ॿियो न आहे फकीरनि जो रस्तो ॿियो न आहे फकीरी जो रस्तो दीन जे इल्म वारो अज जा सूफी न नमाज न रोज़ो न दीन न इस्लाम चवंदा तुसी पंज वेले असी हर वेले असां वटि मातरी में हिकिड़ो पीर आयो नमाज जो सजदो न ॾे ॿ टे ॾींहं रहियो मुंहिंजो भला हे तव्हांजो पीर नमाज पढ़ंदो पढ़े चइसि नमाज असांजो साईं मदीने में वञी पढ़ंदो आहे मुंहिंजो मानी किथे खाईंदो आहे मानी हिते खाईंदो आहे मुंहिंजो हितां वञे थो मातली मां मदीने शरीफ़ हुज़ूर महिमान नवाज़ हिन खे टुकर मानी जो कोन थो मिले समझो दाले कोन था समझो मुझो जेकरे मानी मदीने तो खाए न नमाज मदीने तो पढ़े तो मानी हिते जी पंध कयोस निंड नवाक से वुजू मचाए सुमदो तो वुजू भजी पवंदो जेकरे पीरन जो पीर सोमाणी पढ़ी सुमे हां निंड करे हां तो वुजू भजी पवे हां जे सोमाणी जे वुजू असा फजर तो पढ़े यानी पूरी रात निंड न तो करे छा कंदो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अल्लाह जा बाना पंजू रातूं सजदन में क़यामत में मुसलन से रोई जागते गुजारी पुत्र याद रखो मेहरबाना कल खोले बुधो ये जाहिल है देखते हैं दीन का बेखबर है जेके चवंदा त नमाज ते ना है रोजे ते ना है दिल साफ फकीर सरिया सिखिया या फकीरी ना है यो शैतान जो तरीको आ रहमानी तरीको मोहम्मदी तरीको ही हुआ जो मुस्तफा जी सुन्नत ते दीन ते शरीयत ते मुझो सुनो पीरन जो पीर दस्तगीर बगदाद जे पहाड़ियुनि में इराक जे जंगलन में इबादत पियो करे चिल्लो कमाई चिल्लो समझो था न हिकिड़ो हे कंध ते बिस्तरो रखी वेंदा आहिनि चिल्लो इहो चिल्लो न ज़ाल जवान वेठी आहे नियाणियूं बालग वेठियूं हे कंध ते बिस्तरो रखियो 40 ॾींहं भाई इहा कहिड़ी तबलीग आहे इहो कहिड़ो चिल्लो आहे इहो चिल्लो नथो चवां जेके अल्लाह जा वली ग़ारन में वेही रब जी बंदगी सजदा रेसी कंदा आहिनि उहो चिल्लो मदीने वारे साईं फरमाए जेको 40 ॾींहं रब जे रज़ा जे ख़ातिर जाॻंदो आहे हिकमत जा चश्मा उन जे दिल उन जे ज़बान ते रब जारी करे छॾियो पीरान पीर 40 ॾींहं चिल्लो कमायो जेॾी महिल 40 ॾींहं पूरा थिया न हीअं नूर जा चिमकार थी विया तजल्ला थी विया नूर ज़ाहिर नज़र अचण लॻो ऐं कतर सफ़ेद लथो आवाज़ आयो अब्दुल कादिर तो मुझे एतरी इबादत कई आहे जो असां तुंहिंजा नमाज़ माफ़ करे छॾियो पीरन जे पीर सोचो त मुझे बाबे अली ता नमाज माफ़ न थी सुभान अल्लाह मुझे बाबे इमाम हसन हुसैन ता नमाज माफ़ न थी तुम्हारी नमाज कीअं माफ़ थी सुभान अल्लाह बुढ़ समझो था न
कुव्वत इल्ला बिल्लाह। तो जो नूर जा चिंतार विया तू हो थी वियो बद सूरत बद शिकिल शैतान ज़ाहिर थियो जे अब्दुल कादिर तोखे तुंहिंजे इल्म बचाए छॾियो इन जाके 40 कुतुबन खे केराए 40 कुतुब हुया वॾा वक़्त जा वली हुया पर नमाज़ूं छॾे विया दीन खे छॾे विया इन जाते मूर खे गुमराह करे छॾियो। अब्दुल कादिर तोखे तुंहिंजे इल्म बचाए विधो न त हिते घणनि जा तरा कढी छॾियो। पीरान पीर सियाणो हो फरमाई त ज़ालिम वरी ॿियो हमलो तो करी चई तो मूंखे इल्म बचायो मूंखे इल्म न बचायो आहे मूंखे अल्लाह जे फज़ल बचायो। नमाज़ न छॾई पुट नमाज़ न छॾई सोने दस्तगीर नमाज़ न छॾी नमाज़ पढ़ंदो रहियो मुझे मौला अली नमाज़ न छॾी मैदान करबला में सोने हुसैन नमाज़ न छॾी नबी जे बचन नमाज़ न छॾी त ही केर थींदो आहे जेको चवे थो त नमाज़ ते नाहे रोज़े ते नाहे। मौला अली जा हुबदार हथ मथे खणो बाबा असा मोलाई मुल्ला वनी नमाज पढ़ना संगे नमाज की जरूरत है पुट मुझे मौला अली जा हुबदार सदायण वाला अच तो मां तोखे बुधाया तो मौला अली जी केतरी मोहब्बत चौ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु मौला अली जी विलादत काबे में मुस्तदरक हाकिम में इमाम हाकिम शहीद रिवायत आंदिया त मौला अली जी विलादत अल्लाह जे घर काबे में थी। हिकिड़ो मुलो पे तकरीर करे त काबो आ या मेम घर आ जिते अली वञी जाओ मुंहिंजो निभागा अल्लाह जो घर घर बि अल्लाह जो अली बि अल्लाह जो विलादत अल्लाह जे बाने जी अल्लाह जे घर में थी तो जो पेट्रोल जो तो सड़े अली जी विलादत अल्लाह जे घर में फातिमा जी विलादत अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला ईमान वारा ईमान जो सबूत जे साईं फरमाता मन कुंत मौला हो फहादा अलीयुन मौला जे जो मौला मां मोहम्मद आया उन्हें जो मौला अलिया मेहर वारा अज बुधा तुझो मौला मदीने वारो आहे या न जे जो मौला मोहम्मद आ वो हथ मथे गणे साईं फरमाता जे जो मौला मां मोहम्मद उन्हें जो मौला अली पोचे जो मोहम्मद मौला उन्हें जो अली मौला जे जो अली मौला कोई हथ मथे करे चो अली मौला इमामुल मुत्तकीन अमीरुल मोमिनीन अली मौला हसीनन में हसीन सिराज सालीन अली मौला काबे अंदर उन्हें जी विलादत थी मस्जिद में जंहिंजी शहादत उम्र जंहिंजी इबादत रियाज़त ना मिली अहिड़ी कंहिंखे सआदत जंहिंजी गली मुआ झली मौला इमामुल मुत्तकीन इमामुल मशरिकैन अली मौला
न खणे अली जे मौला हुजण जो असां सुन्नी आहियूं जेके अली के मौला हुजण हा हा जे अली जो शान पुछणो त असां सुन्नियुनि खां हदीस पढ़ंदुसि दिल हाज़िरा किताब जो हवालो ॾियां तारीख़ बगदाद जिल्द 12 सुफ़ो नंबर 503 ॿियो किताब अल खसाइसुल कुबरा जिल्द 1 सुफ़ो 13 टियों किताब मीज़ानुल एतदाल जिल्द 1 सुफ़ो नंबर 530 चौथों किताब लिसानुल मीज़ान जिल्द 2 सुफ़ो 268 पंजों किताब इब्ने असाकिर जिल्द 47 सुफ़ो 344 हज़रत अनस बिन मालिक का रिवायत था मदीने वाले साईं फरमायो लम्मा उरिज बी राइतु अला साकिल अर्द मक्तूबन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अय्यतुहु बि अली मदीने वाले साईं फरमायो जने मेरा जवारी रात अर्शे मौला ते पोत से अर्श दे पेशानी ते रिठम लिखो बीठो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह का सिवा ॿियो को इबादत जे लाइक़ नाहे मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे अॻियो जुमिलो ॿुधजाए सुभान अल्लाह अली जे दुश्मन जो हियां नसड़े ज़पे सां भगड़ी नासबी जो हियां नसड़े से मुखे जाए अॻियो लफ़्ज़ अर्श जे कुंगरनि ते लिखियल आहे अर्श जे पेशानी ते लिखियल आहे अय्यतुहु बि अली मुहम्मद जी मदद मूरब कई अली जे ज़रिए मुहम्मद जो मददगार अली आहे शान वारो अली आहे जंहिंजो नालो नबी जे नाले सां नबी जो नालो अल्लाह जे नाले सां अर्श जे पेशानी ते टे नाला लिखियल अल्लाह मुहम्मद अली सुभान अल्लाह पाक ज़हरा संदो आहे शोहर पंजतन चैन यारन में गोहर बाबो हसनैन जो पाक हैदर शान परतर सोनो सख सफदर खासे खुदा नूरुल हुदा तन मन फिदा सखा में बेमिसल सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला अली जो शान छात पर तरई वाला है रब जे नाले सां गॾु मदीने वारे जो नालो मुस्तफा जे नाले सां गॾु अली या ठरे वाला न ठरे अन्या हिकड़ी ॿी हदीस बि ॿुधाईंदोमांव सुन्नियुनि जो हियां ठरंदो ऐं जेके जेके टिड़ियल पखड़ियल आहिनि जेके रुठल आहिनि अल्लाह कंदो उन्हनि खे बि सही कस मिलंदो तनक़ीद नाहे कंहिंजी दिल आज़ारी मक़सूद नाहे मुस्तफा जो पैगाम पहुचाइणो मक़सूद आहे मेहर वारा कन खोले मां दिल पर मुहम्मद जी हदीस तो ताईं पेश कयां उहा हदीस जंहिंजो रावी मौला अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह हदीस नबी जी रिवायत अली जी हदीस मुस्तफा जी रिवायत मुर्तजा जी हदीस लफ्ज़ मुहम्मद जा पुजाइण वारो मौला अली अली जा हुबदार हथ मथे गणो अली जा हुबदार हथ मथे खणो मां तव्हांखे मौला अली खां बयान कयल रिवायत थो ॿुधायां पहिरीं किताबनि जा हवाला 6 किताबनि जा हवाला
छह किताबन जा हवाला पहिरियों किताब अल खसाइसुल कुबरा शरफुल मुस्तफा इब्न असाकिर अर्रियादुल नज़र मनाकिबुल अशरा इन सभी किताबन में अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैलतन उसरी बी रअयतु अलल अर्श मक्तूबन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अबू बकर सिद्दीक उमरुल फारूक उस्मान ज़ुन्नूरैन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला अली जो रिवायत करे तो मदीने वाले साईं का मुंह सोने हबीब फरमायो जने मां अर्श मौला ते पहुंच मेरा जवारी रात अर्श जो मुआयनो कयो सुभान अल्लाह। एकड़े पासे नो अल्लाह मोहम्मद अली बे पासे नो उमर फारूक उस्मान ज़ुन्नूरैन। लगे अर्श तो बडराहे अचिया हितों दे इश्तिहारन को डराहे तो नाला मिटाइण दी कोशिश तो करे पर अर्श ते जेको रब लिखी चयो माली ते न पहुंचे पर हां सुभान अल्लाह। सुभान साईं फरमायो दा अर्श ते लिखला सुभान अल्लाह। हां अरे मवाली छा चंदो पियूं था अर्श घुमूं था अर्श निभागा ते अर्श ते जो इधर ठीक हो ना अबू बकर जो नालो अर्श ते लिखियो जे सच्चो हुजी हां सी हां त अबू बकर के खटवत न ॻाल्हाइया उमर के खटवत न ॻाल्हाइया उस्मान जे शान में बेअदबी न करिया इन्हनि जा नाला त अर्श ते पाण लिखाए सुभान अल्लाह। हाणे मूंखे ॿुधाए ये अर्श ते जेके नाला अबू बकर उमर उस्मान लिखियल आहिनि साईं मौलाना अली हसन लिखिया हूंदा या साईं मोहम्मद शाह रिज़वी लिखिया हूंदा या साईं अहमद ज़ैन लिखिया हूंदा के लिखिया अल्लाह जो के लिखिया अल्लाह लिखिया अल्लाह के ये नाला वणिया हां रब के ये नाला वणिया पंहिंजे अर्श जे पेशानी ते मौला अली जो नालो अबू बकर जो नालो उमर जो नालो उस्मान जो नालो मदीने वाले जे यारन जा नाला रब पंहिंजे अर्श ते सुभान अल्लाह। तुझे बेअदबी कंदे गुस्ताखी कंदे तो तुझे इन्हें चवण सा को उन्हनि जो शान न घटियो आहे न घटिबो उन्हनि जो शान त ॾींहों ॾींहुं रब अञा बि वधाए ओ नशे खोरम वाली छाछे मगज़ थियो ख़बर ख़राब थई सहाबन खे कारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई ओ नशे खोरम वाली छाछे फरमानन के मञण वारा असा अली जा हुबदार मौला अली की रिवायत के मञण जेकॾहिं अली जो प्यार न हुजे अबू बकर उमर सां इहा रिवायत छो बयान करे खुद अली बयान कई तॾहिं जो मेहड़ में भी बयान थी थिए न जे अली न ॻाल्हि छॾे हा त असां ताईं इहा रिवायत कीअं पहुचे हा इन हदीस जो ॿियो केरु बि सहाबा में रावी न आहे सवाइ मौला अली मालूम छो त अली जो अबू बकर उमर सां प्यार आहे अली जो उस्मान ज़ुन्नूरैन सां प्यार आहे तोखे भी जैसा अली जो प्यार आहे तू भी चो त मूंखे अबू बकर सां प्यार चओ त मूंखे उस्मान सां प्यार बगदाद वारो पीरन जो पीर दस्तगीर चो त उन सां मूंखे ॻाल्हाए ॻाल्हाए चो त अली जे बच्चे सां मूंखे प्यार आहे अली जे घराणे सां मूंखे उन्हीं जा सांग सब सोना चवे जेको अली मौला उन्हीं जा सांग सब सोना अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली जी याद में रहते सदा भाऊ सुखो रहंदे
मुझा दोस्तों उते कर पेश सजी गोला अली मौला अली मौला अली मौला अली असा इश्क ऐ उल्फत सा मोमिन जी निशानिया मवद्दत मुर्तज़ा वारी अलामत सा ईमानिया ओड संदो न के झोला चवे जे तो अली मौला दुनिया में झोला भी गायन करने सरदियों ही हुन पर अली जा हुबदार हिते बराहत में हुते बराहत सुभान अल्लाह चौली अली मौला अली मौला सुभान अल्लाह मुझे सुने अली जो शहजादो पीरन जो पीर दस्तगीर सुभान अल्लाह औरत आई हिकिड़ी साईं पुटरान औलाद कोने ॾाढी सिकायल ॾाढी तड़पा थी औलाद जी नेमत न आहे साईं फरमायो अम्मा रात तरस सुभाणे अच जाए त ॾिसां तुंहिंजे मुक़दर में आहे या न पुट वलीअ नज़र खणंदा आहिनि त लोह महफूज़ पढ़ी वठंदा ॾिसी वठंदा अल्लाह जे वलीअनि जी नज़र अर्श मुअल्ला ताईं पहुचंदी आहे भाई भी सियाणी हुई चईं जे मुक़दर में लिखियल हुजे त पोइ थोॾे छो अचां लिखियल हुजे त पोइ त घर वेठे मिले हा न जे लिखियल न आहे त वठी ॾे न पीर जो दस्तगीर आई जे लिखियल न आहे त अण लिखियो सुभान अल्लाह हजरत पीरान पीर दुआ जा थकिया अल्लाहुम्मा रज़ुक़हा वलदन सालिहा मालिक हिन न्याणी के सेहतमंद चाक चंगो भलो पुत्र दे पीरन जे पीर जा हथ खजा इन्नल्लाह यस्तही मिनल अब्द अन यरफा यदैहिमा फयुरद्दुहुमा सिफरा रब फरमाइंदो आहे जॾहिं अल्लाह जो बानो दुआ जा हथ खणंदो आहे रब फरमाइंदो मूंखे हया ईंदो आहे कीअं पंहिंजे बाने जा हथ ख़ाली मोटाया हथ खई मौला पुट ॾीस आवाज़ आयो अब्दुल कादिर इन जे मुक़द्दर में औलाद लिखियल न आहे अर्ज़ के मुंहिंजा मौला भला ॿ पुट ॾीस आवाज़ आयो लैस लहा वलदन वाहिदा व अंत तकूल इस्नान इन जे मुक़द्दर में हिकिड़ो पुट न आहे अब्दुल कादिर तू ॿ पुट थो घुरी जे मालिक भला टे ॾीस आवाज़ आयो अब्दुल कादिर इन जे नसीब में हिकिड़ो न आहे तू टे कीअं थो घुरी अर्ज़ कई मालिक भला चार ॾीस वरी आवाज़ आयो अब्दुल कादिर हिन जे नसीब में हिकिड़ो बच्चो न आहे तू चार कीअं पियो घुरी अर्ज़ कई मालिक भला 5 ॾीस वरी आवाज़ आयो अब्दुल कादिर हिन जे मुक़द्दर में हिकिड़ो न आहे तू 5 कीअं पियो घुरी अर्ज़ कई मालिक खोट त कोन थी भला छॾी आवाज़ आयो अब्दुल कादिर हिन जे मुक़द्दर में हिन जे नसीब में हिकिड़ो न आहे तू 6 कीअं पियो घुरी चई मालिक भला 7 पुट थो करी आवाज़ आयो अब्दुल कादिर तुंहिंजे सदके असां 7 पुट ॾेई सुभान अल्लाह चवनि था वलीअनि वटि छा थो मिले छो था वञो छा मिलंदो आहे ओ मिठा हिनखे ख़बर ई न आहे त अली जे बचे वटि छा आहे कदम गौसे आज़म जो आहे आले नबी औलाद अली आहे हसनी हुसैनी हकीकी वली प्यारो परवर जो मुहियुद्दीन मली रहे उन जे मुरीदन
आला शान युतम जो कुल वलियन ते आहे कदम गौसे आजम जो सुभान अल्लाह हाणे वरी एतराज कंदी भला इहो वरी केर दस्तगीर वरी उते रो मबूद ते बैठो एतराज करण वाला ते खोड़ है ना अच तो उन्हनि ते कुरान मुंह ते घुमायूं वञा न मञंदो त कुरान पुॼंदुसि हदीस पुॼंदुसि मां छा कंदुसि पढ़ा हदीस भला थकिजी कहिड़ा कहिड़ा पिया आहियो मां त चवां थी बीठल जे करे वेही वञनि हा त ॾाढो भलो पर हिन खे टंगुनि में पाणी सवा सोनी जान मां बि कोन छॾींदो हदीस ॿुधंदे सुभान अल्लाह किताब जो नालो अल मुअज्जमुल कबीर इमाम तबरानी जो जिल्द 3 सुफ़ो नंबर 266 ॿियो किताब आहे अल मुंतका सुफ़ो 90 टियों किताब मारिफतुस सहाबा इमाम अबू नुईम जो जिल्द 2 सुफ़ो नंबर 778 हज़रत हारिस बिन मालिक सहाबी जो रिवायत करे हारिस बिन मालिक सहाबिया मदीने की गली मां अचे पियो किथों चे ॻाल्हायो अल्लाह करे शर्म मेहर वारा असां खे मदीने जी गली जी सादत नसीब थे सुभान अल्लाह मदीनो घुमन अज भी मुस्तफा जी सुरहान मदीने जे गलियन में आशिक महसूस था सुभान अल्लाह मदीने की गली मां हजरत हारिस बिन मालिक पियो अचे तो ओचितो मदीने वारो साईं अॻियों अची सोनो नबी अॻियों अची वियो फक़ाल लहू कैफ असबहत या हारिस असां वटि सिंध में बि पंहिंजो रवाज आहे न हाल अहवाल पुछण जो हीअं जे मां गली में अचां साम्हूं करीम पुछसि कहिड़ो हारिस कहिड़ो हाल अथई ठीकु आहीं चङो भलो आहीं सुबुह कीअं गुज़ारी या रसूल अल्लाह मोमिननि वांगुरु सुबुह गुज़रियो मोमिननि वांगुरु सुबुह गुज़रियो साईं फरमाइनि था मोमिनन वारो सुबुह गुज़रियो अथई इन लिकुल्लि शैइन हकीकतन फमा हकीकत ईमान कया हारिस ए हारिस तू चवी थो मोमिनन वारो सुबुह हर शइ जो दावा जो दलील हूंदो आहे जेको मोमिनन वांगुरु सुबुह कयो आहे दलील कहिड़ो दलील अथई सुबुह मोमिनन वांगुरु गुज़रियो चई या रसूल अल्लाह जॾहिं महिल सुबुह थियो हीअं जो अल्लाह जे इबादत जो शौक़ शौक़ थियो राति इबादत में ॾींहुं रोज़े में गुज़रियो जेॾी महिल हीअं सुबुह जो उथियुसि हीअं जो अखि खणी ॾिसां त अल्लाह जो अर्श अखियुनि सां पियो ॾिसां या रसूल अल्लाह पुट हेॾे निहारियो अर्ज़ु करे का अन्नी अनज़ुर इला अर्श रब्बी बारिज़ा बारिज़ा अरबी में सरगुआ चिट्टो पत्थरो ज़ाहिर ज़हूर हाणे तव्हां मूंखे ॾिसो था या नथा ॾिसो तव्हां चवंदो त असां करमुला जो चेहरो बारिज़ा ॾिठो माना चिट्टो चिट्टो ॾिठो सही बतियूं वॾियूं पियूं ॿरनि रोशनी चिटी हुई चेहरो वाइज़ करण वारे जो असां चिट्टो ॾिठोसीं इन खे सरगुआ बारिज़ा हज़रत हारिस तो चए या रसूल अल्लाह वेठो मदीने में आया पर हीअं जो नज़र खण में त अल्लाह जे अर्श खे चिट्टो पिटो ज़ाहिर ज़हूर ॾिसां पियो वकअन्नी अनज़ुर इला अहलिल जन्नत यतज़ावरून फिया या रसूल अल्लाह हीअं पियो ॾिसां त जन्नती अखियुनि सां नज़र पिया अचनि पेशरी हलनि पिया पंधु पिया कनि ठाकुर पाए हिक ॿिए सां खिलनि पिया टहक पिया ॾियनि उहो उन्हनि जो खिलणु ॾिसां बि पियो टहक ॿुधां बि पियो जन्नत सतन आसमाननि खां मथे
इंदहा जन्नतुल मावा, सिदरतुल मुंतहा जे पासे में आ जन्नतुल मावा। हाणे हितों हज़ारे किलोमीटर परे आ जन्नत। जवान वेठो आ मदीने में ऐं ॾिस जो खिलण ॿुधे थी। वरी अर्ज़ थो करे वकअन्नी अनज़ुर इला अहलिन नारि यतदाहून फ़ीहा। या रसूल अल्लाह, वरी हेठ जो ॾिसां सतन ज़मीन खां हेठ जहन्नम अखियुनि सां नज़र पियो अचे। दोज़खी जेके रड़ियूं दाहूं पिया कनि, अज़ाब जे करे रड़ियूं पिया कनि, उन्हनि जूं दाहूं बि कननि सां ॿुधां पियो। सुभान अल्लाह। वेठो मदीने में आ, मथे तो ॾिसे त अर्श थो नज़र अचे, जन्नत थी नज़र अचे। हेठ जो ॾिसे त तख्त सरा खां हेठ दोज़ख बि नज़र थो अचे। दोज़खनि जूं रड़ियूं दाहूं बि ॿुधण में थियूं अचनि। पुट इहा दीद आ, इहा समात बसारत ॿुधण जी जो पावर आ, इहो ॾिसण जो पावर आ जेको अल्लाह पंहिंजे दोस्तनि खे अता फरमाए। मुझे पीरन जो पीर दस्तगीर जो फरमाए, नज़रतु इला बिलादिल्लाहि जमआ का खरतरतिन अला हुक्म इत्तिसामी। अल्लाह जा शहर सॼी दुनिया जा शहर इएं तो ॾिसां जे तरीअ ते सरे जो दाणो नज़र ईंदो। पुट नोट त सभु खे नज़र ईंदो न। ॾिसो था मुंहिंजे तरी ते छा आहे। जीअं हे तव्हांखे नोट नज़र थो अचे न, पीरान पीर थो फरमाए त सरे जो दाणो तरीअ ते रखियल हुजे। इएं सॼी दुनिया में रब जा शहर बगदाद मां वेही इएं ॾिसी सघां थो। मेहड़ में हिकिड़ो शहर आहे, दादू हिकिड़ो शहर आहे, नाड़काणो हिकिड़ो शहर आहे। बिलादिल्लाहि जमआ, अल्लाह जा हड़ई शहर पंहिंजे अखियुनि सां बगदाद मां वेही ॾिसी सघां थो। आहे न पावर, आहे न अल्लाह वारनि जो पावर। ओ मिठा ऐं वलीअ जी हिकिड़ी वॾी निशानी छई। तवज्जो आहे मुड़े? वलीअ जी वॾे खां वॾी निशानी इहा आहे जो वलीअ खे माण्हुनि जी मुहबतुनि जो मर्कज़ बणायो वेंदो आहे। जंहिंखे रब वली बणाईंदो आहे न, उन जे लाइ माण्हुनि जे दिलनि में रब ग़ैबी मुहबत पैदा कंदो आहे। पुट क़ुरान मजीद में रब फरमायो, वअल्लफ़ बैन कुलूबिहिम लौ अनफ़क़्त मा फ़िल अर्ज़ जमीअन मा अल्लफ़्त बैन कुलूबिहिम। सुभान अल्लाह। अल्लाह वारनि जे लाइ दिलनि में मोहबत अल्लाह पाण। सुभान अल्लाह। जेकॾहिं दुनिया जूं सभु शयूं ख़र्च कयो, माण्हुनि खे रिश्वत में ॾियो त हीअ सभु दुनिया जूं शयूं ॾियो, त बि मोहबतूं ख़रीद करे न सघंदो। माण्हुनि जूं मोहबतूं ख़रीद करे न सघंदो, पर माण्हुनि जे दिलनि में जंहिंजे लाइ हिकिड़ो हथु मां हेठि कोन थो ॾिसां। जी तव्हां में केरु आहे जंहिंखे कलंदर लाल शाहबाज़, तव्हां में केरु आहे जंहिंखे सोणे फिटाई सां मोहबत, तव्हां में केरु आहे जंहिंखे पीर मिठे सां मोहबत। भला तव्हांखे पैसा ॾिना आहिनि छा त कलंदर सां मोहबत रखो, के रिश्वत ॾींदो सां फिटाई सां मोहबत रखो। हीअ अल्लाह मोहबत, हिन दिल में अल्लाह मोहबत रखंदो। हेतम सोहू में जलसो थियो, साईं मौलाना मोहम्मद अली हुसैनी मूंखे फरमायो त तव्हां साईं जन सां गॾु गाॾी में वियो। उन्हनि जी महिरबानी। साईं जन सां गॾु गाॾी में थोरी देरि नंबर वारे साईं सां मूंखे वेहण जी सआदत मिली। गाॾी में चढ़ियासीं, अल्लाह जे वलीअ खे वेझो खां ॾिसण जी मूंखे मौक़ो मिलियो, सआदत मिली। कसम सां तो चवां, अल्लाह जी इज्जत जो कसम खणी तो चवां, जेॾी महिल गाॾी में वेठासीं बस हुते जलसे गाह हुयो, हिते मानी जी जाइ हुई, विच में थोरो मुफ़ासिलो हुयो, पर जेॾी महिल गाॾी में मां वेठुसि कंबर वारे साईं सां, हज़ारे माण्हू गाॾी जे चौधारी, गाॾी खे चुमनि, गाॾीअ खे भाकुर पाइनि, गाॾीअ खे पिया चटनि। ईअं मां ईअं पियो ॾिसां जे मच्छी पाणी खां ॿाहिरि इहे ॿाड़ो कंदी आहिनि, ईअं माण्हुनि जी मुहबत कंबर वारे साईं सां। मुंहिंजो इहा ई त विलायत जी निशानी आहे। अल्लाह पंहिंजे दोस्तनि जी दिलनि में मुहबत। सुभान अल्लाह। पुट इहा मुहबत पैसनि सां न मिलंदी आहे, नाणे सां न मिलंदी आहे, इहा दिलनि में मुहबत रब पैदा
अथव या मोहब्बत मिलंदी त खुशबख्तन के बख्त वारन के जेके निभागा हुंदा आहिनि न उहे अॼु बि कलंदर ते कावड़ा अॼु बि फिटाई ते कावड़ा वेठा आहिनि अॼु बि कंबर वारे साईं ते कावड़ा वेठा आहिनि इहा अथव निभाग जी निशानी पुटा अल मनो मा मन अहब क़यामत में इंसान हुने सां गॾु हूंदो जंहिंसां जंहिंजी मोहब्बत हूंदी कंहिंसां गॾु हूंदो गुड़ 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 सुभान अल्लाह बोलठा अल्लाह या मोहब्बत वक्त वारन खे ॾींदो आहे वलियन जी मोहब्बत ऐं निस्बत अल्लाह जे मक़बूल माण्हुनि खे मिलंदी आहे छो त इन मोहब्बत जो सिलो इहो आहे उन्हनि वलियन सां गॾु जन्नत में वेंदो सुभान अल्लाह निभागो छो जन्नत में वेंदो निदोरो छाजे लाइ जन्नत में वेंदो अल्लाह वारनि सां मोहब्बत रखे त जन्नती थिए न इन जे करे हाणे मेहड़ वारा इहो तव्हांखे लिटमस पेपर ॾेई थो वञे लिटमस जेके कॉलेज में पढ़िया आहियो न नीरो लिटमस पेपर वो असांखे थीरम सम्झाईंदा हुया त फलाणो उनसर फलाणो कीमियाई मादो जेको आहे उनखे नीरे लिटमस पेपर खे साओ कंदो अछो कंदो इहो लिटमस पेपर अथव जेके अल्लाह जा बरगुज़ीदा नवाज़ियल जन्नती माण्हू आहिनि उन्हनि जी निशानी आहे जो अल्लाह वारनि सां मोहब्बत सुभान अल्लाह ॻाल्हायो वलियनि जी मोहब्बत या निजात जी नवीद आहे छोटकारे जी अलामत आहे या जन्नत में वञण जी निशानी आहे हाणे पंहिंजे दिलनि ते हथ रखे ॿुधायो त कलंदर सां मोहब्बत वारा कहिड़ा सुभान अल्लाह तव्हांखे मुबारक पीराण पीर सां मोहब्बत रखण तव्हांखे मुबारक मुंहिंजे सोणे कंबर वारे साईं सां मोहब्बत रखण तव्हांखे मुबारक सुभान अल्लाह सुभान अल्लाह पीर मिठा साईं जन जा ॿ खलीफ़ा हुया काज़ी नसीरुद्दीन ऐं मुंहिंजा वालिद गिरानी हज़रत साईं इलाही बख्श रहमतुल्लाह अलैह ॿई खलीफ़ा पाण में गॾिया हिते मेहड़ में जलसो थियो ऐं उन ॾींहं ते बयान कयो साईं मोहम्मद शाह जो वालिद हुयो साईं अली अकबर शाह सुभान अल्लाह साईं अली अकबर शाह बयान कयो जब साईं जे शहज़ादे तव्हांजे साम्हूं बयान कयो त बाबा साईं जन उन खलीफ़े खां पुछो त अॼु साईं अली अकबर शाह तकरीर पियो करे किथे पे बयान कई ख़बर अथई चई खलीफ़े नसीरुद्दीन चयो त साईं मां ॾिसां पियो त साईं अली अकबर जा पेर मेहड़ में हुया पर सिर मुबारक साईं जो ॾिसां पियो त आसमान सां अल्लाह वारनि खे अल्लाह वारा सुञाणंदा आहिनि मोहब्बत अल्लाह वारनि जी अल्लाह पाण दिलनि में पैदा कंदो आहे ऐं जंहिंखे वलियनि सां मोहब्बत मिली वई इहो उनजे छोटकारे जो सर्टिफिकेट सुभान अल्लाह चिठो आहे जन्नत ॾे वञण जो सल्लल्लाहु अलैहि अञा मोहब्बत सां जो सल्लल्लाहु अलैहि इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आहे जिल्द 5 सुफ़ो 298 मजमा औसत तबरानी जो मुस्नद अबी हनीफा अल मुस्नद जामे मुझा दोस्तों इन किताबन में रिवायत हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु का साईं फरमाइन था इत्तकू फरासतल मुमिन फइन्नहु यनज़ुरु बिनूरिल्लाह मोमिन बाने जी फरासत खां डिॼो मोमिन ॾिसंदो आहे अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे कीअं ॾिसंदो आहे ॻाल्हायो तव्हां ॾिसंदा आहियो पंहिंजे अखियुनि जे नूर सां मोमिन ॾिसंदो आहे अल्लाह जे नूर सां पोइ जे पीरान पीर बगदाद में वेही सॼी दुनिया जा शहर ॾिसे जे हज़रत हारिस बिन मालिक मदीने में वेही अर्श ॾिसे जन्नत जहन्नम ॾिसे त इहा अल्लाह जे नूर वारी नज़र काफ़िलो हिकिड़ो वञे पियो इराक जे बयाबाननि खां छंगलनि खां गुज़रंदे हिकिड़े छंग खां गुज़र थियो राति पइजी वई
वई काफलो रात रहियो सुबुह जो उथिया सवेर हलिया विया हिकड़ी न्याणी उन काफले मंझां रहिजी वई हिकड़ी औरत काफले मंझां रहिजी वई काफलो हलियो वियो जेॾी महिल न्याणी जी अख खुली ॾिठई त काफलो रवानो थी वियो आहे अकेली औरत रहिजी वई हाणे सोचे पई त मुंहिंजा पाणा हलिया विया मुंहिंजो काफलो हलियो वियो परेशानी जे आलम में आहे हिकिड़ो थनार बकरियूं चारींदे उन झंग में आयो जिते उहा औरत अकेली वेठी हुजे जेॾी महिल थनार जी नज़र औरत ते पई आहे अहिड़ी सुहिणी नौजवान औरत अकेली नज़र अची वई उन थनार जे दिल में बुराई जो ख्याल पैदा थियो गुनाह जे ख्याल सां अॻिते वधण लॻो माई रड़ करे चयोसि ओ थनार पेर रोक मुंहिंजे वेझो न अचिजांइ मां बग़दाद वारे दस्तगीर जी मुरी सुभान अल्लाह ओ थनार मुझे बेचो नच जाए मां निधन की नाया मुझो कामिल मुर्शिद बगदाद अल्लाह अल्लाह मुझा दोस्तों थनार शैतान दे औरत जे करीब आयो माई रड़ गई मरु बगदाद वाला मुर्शिद जी मदद कर सुभानी करेवा बेगानी जी अचेर सुजान जीना सुभान अल्लाह माई रोए पई सदड़ा पई करे ओच तो हक लगी खबरदार धनार जा पैर रुकजी विया एडे ओडे ॾिठई माण्हू को नज़र न आयो यार रड़ त थी पर रड़ के गई माण्हू त केड़ा वरी शैतान परगलायुसि वरी औरत जे वेझो थियो जेॾी महिल करीब पहुतो त माई वरी रड़ गई वर मुर्शिद बगदाद सुभान अल्लाह फइन्नहु यनज़ुर बिनूर अल्लाह बरा अल्लाह जे नूर सां ॾिसंदा बि आहिनि ॿुधंदा बि आहिनि वरी अकल थी खबरदार थनार रुकजी वियो वरी ॾिठई त माण्हू को नज़र नथो अचे वरी शैतान वरगलायुसि करीब आयो ओचितो माई रड़ कई ओचितो छुटी आई थनार जे सीने में लगी वरी कंध पर किरियो फटकण लॻो ख़श थी वियो बेहोश थी वियो माई जो छुटी ॾिसे सुञातई त छुटी मुंहिंजे मुर्शिद अब्दुल सुभान अल्लाह अरे पीर सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों औरत सुञातो त छुटी मुर्शिद कामिल जी आहे छुटी खणी सीने सां लाथई अॻिते वधी आहे तेसी काफ़िले वारनि खे बि यादि अची वियो मोटी आया औरत खे पाण सां गॾायूं औरत पंहिंजी सारी माजरा ॿुधाई माई उहा छुटी पाक बि ॾेखारी हाणे काफ़िले वारनि चयो त ॻोठ न वेंदासीं पहिरीं मुर्शिद जे दर जी सुभान अल्लाह काफ़िलो सिधो बगदाद में पहुतो खबर पई बगदाद में मुरीदन के अगे खबर हुई त हीअं काफ़िलो अचण वारो आहे साईं जे खादमन ॿुधायो त साईं जन वुज़ू पिया कनि मंजीअ ते वेठा हुया ओचितो हकल कयूं खबरदार वरी हकल कयूं खबरदार वरी जुती उछलायूं हवाउनि में जुती परवाज़ कंदी वई काफ़िले वारे जुती कढी ॾेखारी हीअ जुती आहे बेआलाम अल्लाह बेमशियत अल्लाह बेइज़्न अल्लाह अल्लाह जा वली ॿुधंदा बि आहिनि ॾिसंदा बि आहिनि रब चाहे त मदद बि कंदा सुभान अल्लाह मोरक्को जे मुल्क में मोरक्को जेके मगरब सॾींदा आहिनि उते हिकिड़ो बुज़ुर्ग आहे समुंड जे किनारे दरगाह साए रंग जो कुको ठहियो पियो पुछा के बाबा ही कंहिंजी दरगाह आहे कि हे बुज़ुर्ग
हजरत शेख याकूरी अल कादरी सुभान अल्लाह सोने दस्तगीर जे औलाद मंजो शेख याकूरी नालो थस बुजुर्ग जो अजब चवणा जेके शादी न थींदी हुजे न मर्द औरत जेदी शादी न थींदी हुजे साईं फरमायो अरबा जेडी मूं वट अचे बेपारी ठेपारी जे विच में हिन समुंड में डुबी हणी वो मुझे दरगाह ते अचे दुआ घुरे जे शादी न थिएस त मुझो नालो याकूरी न सुभान अल्लाह देना मैं अड़ने हुजे आते ते छड़न जो लेनू लगन सुभान अल्लाह यो न त हे आपे तो वनिया जवान सदा मत है मिलन नहीं 70 हुरू मिलन नहीं तो उते 69 मिलन हिकड़ी नहीं आमीन सिक्के तो तुम साईं मोहम्मद शाह भरी दो सुभान अल्लाह अल्लाह जा वलिया मज़ारन में भी हयात है पुट हे ताने खरपुनाथन जा बाईपास ते दरगाह ते बोड़ा लाख रहन हजरत मियां महमूद साईं रहमतुल्लाह मियां महमूद साईं मुझा दादा साईं उन जा मुर्शिद हुया मियां महमूद साईं मुझा दादा साईं उन जा मुरीद हुया मियां महमूद साईं दादा साईं कुरान बैठे दबे सा मुर्शिदन सा गड मियां महमूद साईं सा गड वियासी काछे जे सफर ते फतू अल शाह जे साइले ते पोतासी रात पजी वई सियारे जी मौसम जे दरगाह ते सुकल काठुन जा ढेर पिया पर बुजुर्ग जो चवना त मुझे दरगाह जी काठी के जे काठी खणंदो या टंग बजेस या बाह बजेस या अख निकरेस बुजुर्ग जी करामत काठियूं ढेर प्यान के हथ न लाइंदो साईं फरमाया था बस यारो आसीन लगो पियो बाहड़ी बारे हथ से क्यों फकीर यो काठियूं त खणी आ फकीर वियो वणी काठियुनि जी हड़ भरोटी बधी ऐं खयई त कबर मां हथ लथी हूं जो थी फकीर जा लिंग पिया ॾकनि काठियूं फिटी करे वठी पोइते भॻो साईं पुछो बा फकीर खैर काए जी बुजुर्ग ॾाढो जलाली आ काठियुनि जी हड़ बदन कबर मां हूं करूं जड़े तूं को सफ़ा छदी वापस पहुंचे भगो तेसी बुजुर्ग पुछो बा छा तो तेसी बुजुर्ग ॾाढो चले लिया हूं करूं पियो तो मुझा त लिंग सा रखे बुजुर्ग पाण कावड़ में गुस्से में हजरत मियां महमूद साईं तो वडी हड़ बदी जे खणण लगो त कबर मां हकल थी चई त फिटण तू मरी वियो ही त लालच न थो छे येरा सारा सीएम ने मरो बाहरी से बारे हाथ से किंदासी तू काठन के कबर में कंदे तो के यार देखो कर्म आसो कर्म का खंजो मैं मामू से काठियूं खणी आयो बाहरी बारे हाथ से क्यों सिजल तो सोमानी पड़ियो संजो टेयो एकड़ो मानू मानन जो थो बुझे से चौरी खीर जी बुझे खणी आयो सुभान अल्लाह मानी जो अगो अचे रखी हथ ला तुम गरम गरम ताजी मानी खीर ताजो दूधल कच्ची खीर जे मथों बीठी हुजे पुछा के बाप पुत्र ई ताजी मानी किथों आंदी थई केर आई जे मां फतूअल शाह जो बुहारीदार आया वनी सुत सोमानी पड़ी बुजुर्ग ख्वाब में आया फरमायो त मुजो दरगाह ते मुजा मेहमान आया तिन के मानड़ी दकार आया के या त काठियूं खण न वडी हाणे वरी मेहमानी जो काठ पुत्रा अल्लाह जा वली मरंदा ना हिन पंजे मज़ारन में भी हयात जिंदा जे अख हुजे न अज भी वनी ॾिस त मुझो सोणो कलंदर जिंदा मोटा हाफिज हिकिड़ो वियो कलंदर जे दरगाह ते हाफिज हिकिड़ो जे 30 सिपारा पूरा कंदुसि ख़त्मो पढ़ंदुसि दिल जी ख्वाहिश हुजेसि मुनन के शादी खबे भी छा खबे दिल में उम्मीद खड़ी हो जैसी कलंदर वटू डाण न मिलंदो खुशखबरी न मिलंदी जैसी तो उथंद न बेठो कुरान पढ़े एकड़ो दी बदी ट्रेनी दिया पिया खत्मा में कई कढी वियो पर डाण न मिलुस एकड़ी औरत आई नचंदी छेड़ू चिमकाईंदी वजाईंदी आई कलंदर वटे उन के ओडी मले खुशखबरी मिली ओडी मले भई उन जो कम थी अच्छे हाफिज कावड़ियो बाड़े कलंदर वा ट्रेन में कुरान पढ़े तो मुके अञा दी खुशखबरी न रन आई नचंदी ओडी मले खुशखबरी ओडी मले
कलंदर ते कावड़ियो सीटी सीटी जी हाफ़िज़ का कुंड में मज़ार जे कुबे शरीफ जे कुंड में वेही रहियो हीअं अख लॻेसि त कलंदर ख़्वाब में नज़र आयो हाफ़िज़ छो कावड़ियो हाफ़िज़ छो नाराज़ थियो चई नाराज़ जो थियण जी ॻाल्हि त आहे न ये माई मुखे न वणी इन जो अचण न वणो मुखे निकिरे त जान छुटे पर तुंहिंजो क़ुरान वणे पियो तॾहिं टे ॾींहं तोखे इंतज़ार करायोसीं बाक़ी तुंहिंजो कमु सो असां पहिरीं ॾींहुं रब वटो कराए छॾियो सुभान अल्लाह अल्लाह जा वली पंहिंजे मज़ारुनि में भी ज़िंदा आहिनि जेकॾहिं हर वली ज़िंदा त चओ मुंहिंजो बगदाद वारो बि हयात वली सल्लल्लाहु अलैहि वलियन जो शान आला वधायो बाबा मुला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब वलियन जो शान आला खौफ न ख़तरो आहे उन्हनि खे रब अचनि ते राज़ी रोंदे रातियूं सजदनि में जन पिर खटी आ बाज़ी पढ़ी ॾिस तूं यूनुस सूरत खुदा जो ख़िताब मुला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब ओ मिठा उहे वली वांगुर न हूंदा आहिनि वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा जंजू रातूं सजदनि में क़यामन में अल्लाह जे हुज़ूर में गोड़ा गाड़ी दे लुड़कारी जन पंहिंजी दिल मदीने वारे मीर सां लाती जन इश्क जी तार गुंबद ख़ज़रा सां जोड़ी उन्हनि जे लाइ हिते बि वहवा हुते बि असां सिर सां सौदा कर असां सिर सां सौदा ओ नाल माही तेरे लगियां दिलियां असां इश्क दा कलमा भर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे रांझा काबा रांझा किबला मालिक मेरा शाना सिरकत माते घर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर सुभान अल्लाह जेके पंहिंजे सिर जो सौदो करे वेंदा आहिनि अल्लाह उहो मकाम दर्जो ॾींदो सुभान अल्लाह ओ मिठा अल्लाह जे प्यारनि सां जंहिं मोहब्बत जोड़ी जे वलियन सां निस्बत जोड़ी उन्हनि जे लाइ हिते बि वहवा हुते बि सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या हबीब अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो उहे जेके अल्लाह जा वली हूंदा आहिनि उन्हनि जूं नज़रूं तो मूं वांगुर न हूंदियूं उन्हनि जा हथ तो मूं वांगुर न हूंदा उन्हनि जूं ज़बानूं तुंहिंजे मुंहिंजे ज़बानुनि वांगुर न हूंदियूं उन्हनि में पावर अल्लाह रखाईंदो सुभान अल्लाह उन्हनि में कुवत कुदरत हैबत हशमत रब जे तरफ़ां वदियत कई वेंदी अल्लाह जा वली ॾिसंदा आहिनि रब जी कुवत सां ॻाल्हाईंदा आहिनि अल्लाह जे पावर सां हलंदा आहिनि अल्लाह जे पावर सां चओ सल्लल्लाहु अलैहि
सुभान अल्लाह। मुझा दोस्तों कीअं उन्हनि खे पावर रब ॾींदो आहे। मुसन्नफ इब्न अबी शैबा जिल्द 6 सुफ़ो नंबर 369 कंजुल उम्माल जामिउल अहादीस में हजरत आसिम बिन समरा का रिवायत आहे त मुंहिंजो मौला अली सुभान अल्लाह। हाय हाय अली जो नालो ॿुधे त सुन्नी जो यां ठरी सुभान अल्लाह। मुझो सोनो अली हैदर करार असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब जेडी मल जंग ते वींदा जंग ते हलंदा त ओडी मल हजरत इमाम हसन तो फरमाए कान जिब्रील अन खाबे का मिकाईल हलो फला यरज हत्ता यफ्तह अल्लाह अलैहि जेब महाजत अली विंदो त खाली न मोटंदो फतह याब थी मोटंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जिन मले खैबर की जंग पई हले हजरत मौला अली जंग कंदे ठाल सिर हथन मां किरी पई। मुझा दोस्तों खैबर जे दरवाजे जे लोह जो दरवाजो आ मौला अली उन दरवाजे के ही खड़ी हथ सुभान अल्लाह। पंहिंजे ठाल जे तौर ते उन लोह जे दरवाजे के अली हिक हथ में खड़ी बीठो हिकड़े हथ सां तलवार पियो हलाए ॿिए हथ सां उन दरवाजे के खड़ी बीठो। मुसन्नफ इब्न अबी शैबा वारो रिवायत आणे जॾहिं जंग फतह थी वई असां 40 ॼणा गॾियासीं उन दरवाजे के खड़ी न सघियासीं चोरे न सघियासीं उन दरवाजे के पटे न सघियासीं। 40 मुजाहिद 40 मर्द जे दरवाजे के खड़ी न सघिया अली हिकड़े हथ सां खड़ी जंग पियो करो। सुभान अल्लाह। नारे हैदर। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों यो पावर या कुवत अल्लाह पान पंहिंजे दोस्तन के अता फरमाइंदो आ जो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों अल्लाह जा दोस्त अल्लाह जा प्यारा तो मुंह वांगुर न हूंदा आहिनि। अकीदो सिखो अकीदो मिलण वारा वलियन खे पाण जहिड़ो न सम्झंदा कयो। हजरत सईद मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह। साईं मियां मोहम्मद कासिम सोहणो रब जो किरोड़े रहमत मुजन संदन मज़ार जे मथां पाण फरमाईंदा पा दरिया में उडी पवे उम्मीद मन बचे शींहं जे वात में पवे उम्मीद मन बची पवे आसमान जो किरियो उम्मीद मन बची पवे शींहं जे वात में पवे उम्मीद मन बची पवे पर जेको अल्लाह जे वलियन जो दुश्मन थींदो इहो रब जे दमर खां न बची सघंदो रब जे कहर खां न बची सघंदो। पुट अल्लाह वारनि सां दुश्मनी न रखंदा कयो। अॼुकल्ह सोशल मीडिया जिनके जेको थो अचे पियो थो बकवास करे पियो थो घटि वधि ॻाल्हाए पाण चङनि जे शान में नाशाइस्ता ज़बान थी इस्तेमाल थिए उहो मिठा जे फ़ाइदो नथा वठी सघो त घटि में घटि गिला न कंदा। हाँ मुझा मिठा हर सुन्नी जेको भी या रसूल अल्लाह चवण वारो आहे न वो असांजी अखियुनि जो नूर आहे। सुभान अल्लाह। जो असांजो सभिनी सुन्नियुनि सां प्यार आहे। हर वली असांजे सिर जो ताज आहे। जो हर वली असांखे प्यार आहे। प्यार आहे। सुभान अल्लाह। साईं मौलाना अली हसन जी ख्वाहिश ते मां कंबर वारे साईं जो शेर जेको मूं ठाहियो आहे उहो ॿुधाईंदुसि। ॿुधंदव न मुंहिंजो हर वली सां प्यार आहे। मूंखे हिकिड़े माण्हू चयो चइसी तव्हां कंबर शरीफ़ ईंदो मूंखे हा वेंदुसि साईं जन दावत पाण ॾिनी आहे पंहिंजे ज़बान मुबारक सां दावत ॾिनी आहे मां मुंहिंजे लाइ कुझु न थींदी आहे। चइसी तव्हां वेंदो तव्हांजा मुरीद जे साईं जा मुरीद थी वञनि मुंहिंजो जेकॾहिं मुंहिंजो को मुरीद साईं जो मुरीद थिए न त मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी। सुभान अल्लाह। साईं वटि वेंदो त साईं कहिड़ो चवंदो चोरी कर ज़िना कर शराब पी
साईं फरमाईंदो नमाज़ पढ़ो ज़िक्र कर तहज्जुद पढ़ो चङो थी जे मुंहिंजो को मुरीद साईं वटि वञी सुधरी वञे त मुंहिंजे लाइ ख़ुशी थी सुभान अल्लाह मुरीद मुंहिंजे कब्र में गॾिजी हलंदा जा मुंहिंजी कब्र छॾाईंदा जा मुरीद मुरीद जी मूंखे ज़रूरत न आहे मां हर वलीअ सां प्यार सुभान अल्लाह सुभान ओ कामिल कंबर वारा तुझे फैज़ जा हर हंध नारा का नज़र करम फरमाई तुझे दुआउन जी दरकारा ओ कामिल कंबर वारा तुझे फैज़ जा हर हंध नारा का नज़र करम फरमाई तुझे दुआउन जी दरकारा दीदार हियाम जो ठारा सुभान अल्लाह दीदार हियाम जो ठारा तुझे दुआउन जी दरकारा का नज़र करम फरमाई तुझे दुआउन जी दरकारा ओ मुझे सिरजा साईं का नज़र करम फरमाई करमुल्ला अर्ज गुजारा तुझे दुआउन जी दरकारा का नज़र करम फरमाई तुझे दुआउन जी दरकारा तू आल नबी जी आई समझो सैयद बुखारी सादा समाओ किताब लिखियो अनकरी में सुभान अल्लाह जेके मुखालिफ आहिनि कंबर वारे साईं जा उन्हनि जे मुंहं ते मां घुमाईंदुसि सुभान अल्लाह जेके ज़ात ते एतिराज़ था कनि मां बुखारा में वञी उहो नसबनामो हथ करे लिखियो आहे पियो सुभान अल्लाह ओ तू आल नबी जी आई औलाद अली जो आई तोखे दात ॾिनी दातारा मुंहिंजा कामिल कंबर वारा तुंहिंजे फैज़ जा हर हंध नारा तुंहिंजे दुआउन जी दरकारा जेके तो वटि इश्क साईं दा तन बेड़ा पार थी वेंदा तुंहिंजी एॾी सखी सरकारा तुझी एडी सखी सरकारा तुझे दुआउन जी दरकारा का नज़र करम फरमाई तुझे दुआउन जी दरकारा जे तो सा बुग़्ज़ रखियो हर दुश्मन धूड़ थी वियो मुनकिर ते ख़ुदा जी मारा मुनकिर ते ख़ुदा जी मारा मुंहिंजा कामिल कंबर वारा तुंहिंजे फैज़ जा हर हंध नारा तुंहिंजे दुआउन जी दरकारा ओ तुंहिंजी चिमके पाक पेशानी तो ते आहे राज़ रब्बानी तुम्हें अल्लाह जो इसरारा तुम्हें अल्लाह जो इसरारा मुंहिंजा कामिल कंबर वारा तुंहिंजे फैज़ जा हर हंध नारा तुंहिंजे दुआउन जी दरकारा सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अल्लाह वारनि वटां फैज़ उनखे मिलंदो आहे जंहिंजी दिलि साफ़ हूंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिया हुआ सुभान अल्लाह किरिया साईं जो ये ॾिठो त अचा रोई पुट छो थो रोई साईं मूंखे रोअण ॾियो तव्हां पंहिंजो मथो कूड़ाए वञो कि न पुट ईअं मथो कूड़ण न ॾींदो साईं ॿुधाए छो रुनो आहे चई साईं मूंखे मुंहिंजे दर्द खे न छेड़ियो तव्हां मथो कूड़ाए हलिया वञो साईं फरमायो कसम रब जो जेसीं मथो न कूड़ींदुसि जेसीं रोंदड़ खे न खिलाए ॿुधाए छो थो रोई चइसि हींअर ॼञ गुज़री फिटीअ मां फरमायो हा चइसि इहा जेका अॼु कुंवार परणिजे थी वनाह में कुंवार
बार वेठल इन जो घोट जेको परण जे तो या छोकरी मुझे पुत्र जे नाले थियल हुई मुझो पुत्र 20 साल घुमा ॾाढो ॻोल्हियोसीं तलाश कयोसीं बच्चो हथ न आयो पोइ छोकरी जे पीउ चयो 20 साल इंतजार कयो आहे या त पुट आण भला न त मोकल ॾे मां पंहिंजी न्याणी ॿिए हंधि पढ़ाया मूं चयो मांसि अबा मुंहिंजी क़िस्मत भली तूं पंहिंजी न्याणी वञी पोइ अॼु उन्हनि खे छोकरी जी शादी आहे ही घोट परजण वञे पियो हीअ ॼञ गुज़री आहे पुट 20 साल खां गुम आहे उन छोकरी जे पीउ मूंसां वाइदो कयो जे शादी वारी राति तुंहिंजो पुट अची वियो त कुंवार उन जी जी शादी जी रात रोआ थो पंहिंजो बच्चो यादि आयो आहे हाओ जे अॼु मुंहिंजो बच्चो हुजे या शादी मुंहिंजे बच्चे जी थिया मुराद पंहिंजे अखियुनि सां ॾिसां तॾहिं थो रोआ पियो साईं फरमाए पुट थोरो बीह मां ॿाहिरों चकर ॾेई अचां मथो त कूड़िया फरमाए बा मथो पोइ बि कूड़जी पवंदो कमरो ॾे थोरो ॿाहिरों थी अचां कमरो खणी वियो थोरी देरि में वापसि आयो चए बा हाणे भली मथो कूड़ हजाम उस्तरो अञा खणी घुमाइण लॻो आहे अबा तूं हेॾे ॾिस आया त तूं छा थो ॾिसी पोइ कारीगर ई ठाहींदे सुभान अल्लाह चई जेॾी महिल उस्तरो फेराइण लॻो हजाम मथो कूड़ण लॻो हजाम जो पुट नंढड़ो भॼंदो आयो चई बाबा अधो घर पहुची वियो हजाम पंहिंजे दुख में मथो कूड़ण लॻो साईं फरमाए बा छोकिरो छा थो चए चरियो आहे न बा मथो कूड़ न ॾींदो पहिरीं घर ॾों थी आहे घर वञे सुभान अल्लाह जेॾी महिल घर वञे ॾिसे त पुट सही सलामत घर वेठो अटे में हथ भरिया पिया अथसि अटे में पुछा कयई पुट तूं किथे हुए 20 साल चई बाबा दिल्ली जे शहर में हिकिड़े होटल ते बोरची हुयुसि मानी पचाईंदो हुयुसि बोड़ रखींदो हुयुसि हींअर मानी पियो अटो पियो ॻोहियां हिकिड़ो फ़क़ीर आयो मूंखे चई छोकिरा तूं हिते वेठो मानियूं पचाई तुंहिंजो अबो अमड़ हुते रोहन था वेठा मूंखे बाह मां हथ विझी हीअं जो सट ॾिनई अख खुली त घर पंहिंजे वेठो हुयो पुट उहो फ़क़ीर सुञाणंदे जे हा बाबा सुञाणींदुसि हुनजी निशानी आहे जो अधु मथे जो कूड़ियल अथसि सुभान अल्लाह ये अल्लाह वाले देते सब कुछ मगर इनसे लेने लिए चाहिए ढब कुछ दरे फैज़ हक बंद जब था न अब तक वलियों की झोली में अब भी ये सब कुछ अल्लाह वारा अॼु बि वंटो वंटनि था पर को अक़ीदे वारो हुजे सुभान अल्लाह छोकरे खे जीअं हल भला तूं सुञाणंदे जे हा बाबा सुञाणंदुसि छोकरे खे वठी दुकान ते आयो छोकरे जी नज़र पई रड़ करे चई बाबा इहो जवान किथे रहियो प्रिया लोए किथे रही दिल्ली 1000 किलोमीटर जो पंध परा हुआ पर वलीअ जा कदम खजन था त उते रुगे पहुचे नथो पर छोकरे खे बि खणी पहुचाए पुट पोइ अल्लाह वारनि सां मोहबत रखबी निस्बत रखबी ख़ुसूसन पीरनि जे पीर सां सच्ची मोहबत सुभान अल्लाह दस्तगीर सां सच्ची मोहबत हर वलीअ सां मोहबत रखो ॿिए वलीअ जी बि ईअं इज़त एतराम कयो जीअं पंहिंजे पीर जी छो त जंहिंजे दिल में अदब आहे न उन में ईमान आहे उन खे फैज़ मिलंदो मल्ला अदब लहू ला ईमान लहू जंहिंमें अदब न आहे उन में ईमान पुट अदब वारा बणिजो वलीअनि सां सच्ची निस्बत रखो अल्लाह वारनि जी मोहबत हूंदी हिते हुते दुनिया आख़िरत में बेड़ा पार थी वेंदा रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर